अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल द मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न ककर खे चवंदो त असां हाणे मंसूर में ईअं हथ विझण वारा न आहियूं। पहिरियों असांखे ॾिसणो इहो आहे त रेस छा निवाज़ छा थो करे मुराद लाइ। अगरि हू मुराद लाइ कुझु करे थो त पोइ असां बि कुझु मंसूर लाइ कंदासीं, त असांखे शौक़ु न जो ॿई पासा दुश्मनी कयूं। ऐं ककर चवंदो हा सोट तुंहिंजी ॻाल्हि इहा सही आहे, असांखां ॿई पासा दुश्मनी न करणु घुरिजे, छो जो दुश्मनी बर्बादु करे छॾींदो आहे। ऐं असां रेस मंसूर सां दुश्मनी कई त पोइ असांजा जंग वीरान थी वेंदा। ऐं ॿिए पासे रेस मंसूर अमा साइण खे चवंदी त मां मर्दनि में शोर जॻाइण पियो चाहियां ऐं तव्हां बि औरतुनि में शोर जॻायो, जीअं ॻोठ जा पंहिंजा माण्हू ताक़त हासिल करे वठनि। ऐं अमा साइण चवंदो त हिन ॻोठ जी छोकिरियूं एतिरियूं त बेवकूफ़ आहिनि जो पंहिंजे हक़नि लाइ न विढ़ंदियूं। रेस मंसूर चवंदो त पंहिंजे हक़नि लाइ ज़रूरु विढ़ंदियूं। अगरि हक़नि लाइ मर्द विढ़नि था त पोइ औरत खे छा थो थिए, हू बि हक़नि लाइ ज़रूरु विढ़ंदो। ऐं ॿिए पासे सोडल जी माउ सोडल खे चवंदो त मुराद सही पियो चवे, असां मुराद जी ॻाल्हि मथां ज़रूरु एतबार कंदासीं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।